नंढे खंड में जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो फड़कणु कुझु माण्हुनि लाइ कुधनि ख़्यालनि सां वाॻियल हूंदो आहे। इन हवाले सां माण्हू अजीब ऐं दिलचस्प अक़ीदा रखनि था जेके हाणे ॿियनि मुआशरनि जो बि हिसो बणिजी चुका आहिनि। इन्हनि मां सच कुझु बि नाहे हूंदो, पर पोइ बि असां अव्हां खे इन बाबति ॿुधाईंदासीं जंहिं बाबति ॼाणे अव्हां हैरान थी वेंदा। सिधी अखि जो फड़कणु अक्सर ख़ुशकिस्मतीअ जी इलामत तसवुरु कयो वेंदो आहे। पाकिस्तान समेत एशिया जे मुल्कनि में इन खे दौलत अचण सां ताबीर कयो वेंदो आहे। ॿिए पासे खाॿी अखि फड़कणु बदकिस्मती ऐं दौलत जी खोट जो इशारो सम्झियो वेंदो आहे। साॼे पेर जो आङूठो फड़के त इन ॻाल्हि जो इशारो सम्झियो वेंदो आहे त अव्हां पंहिंजे कम में कामयाबी माणींदा ऐं ख़्वाहिशूं तेज़ीअ सां पूरियूं थींदियूं, जॾहिं त खाॿे पेर जो आङूठो नाकामी ऐं ॾुखियाईनि ॾांहुं इशारो करे थो। खाॿी ठूंठ जो फड़कणु इन ॻाल्हि जो इशारो आहे त अव्हां गैर ज़रूरी तौर ते परेशान आहियो ऐं कंहिं मसइले ते गैर ज़रूरी सोचे रहिया आहियो। इन लाइ पुरसुकून रहो। साॼी ठूंठ फड़कण मां मुराद वरिती वेंदी आहे त को अणॼातल शख़्स थोरे वक़्त लाइ अव्हां जे ज़िंदगीअ में अचे अव्हां खे फ़ाइदो ॾियण वारो आहे। साॼे हथ जी शहादत वारी आङुर फड़कण मां सम्झियो वेंदो आहे त अव्हां खे इम्तिहान, शादी या वरी मोहबत में कामयाबी मिलण वारी आहे, जॾहिं त खाॿे हथ जी विचीं आङुर फड़कणु वॾे पैमाने ते फ़ाइदो मिलण जा इम्कान ज़ाहिर करे थी। सिधे हथ जी नंढी आङुर फड़कणु इन ॻाल्हि जो इशारो करे थी त अव्हां खे सुठी ख़बर मिलण वारी आहे, जॾहिं त मथे जो फड़कणु नफ़े, फ़ाइदे ऐं कामयाबीअ जी इलामत सम्झियो वेंदो आहे। बिरूं फड़कण खे कामयाबी ऐं सुठी ख़बर सम्झियो वेंदो आहे, जॾहिं त नक ऐं चप फड़कण खे तालीमी मैदान में कामयाबी मञियो वञे थो। साॼे कन जो फड़कणु इहो इशारो करे थो त जल्द सुठी ख़बर मिलंदी, जॾहिं त खाॿे कन जो फड़कणु बुरी ख़बर जो इशारो सम्झियो वञे थो। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अव्हां खे आगाह करियूं त इहे सभु मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़्याल ऐं अक़ीदा आहिनि ऐं इन्हनि जो हक़ीक़त सां को वास्तो नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk